अज 13 फरवरी 2022 मुझे इंतहाई प्यारे दोस्त रिज़वान गुल जो जन्म ॾींहुं आहे। रिज़वान उन्हनि चंद माण्हुनि मंझां आहे जेके मुंहिंजे दिलि जे वेझो रंधिड़नि मां आहिनि। रिज़वान ख़ुशकिस्मत भी आहे त हुनखे हिकिड़ो पंहिंजे नंढपण खां घर में अदबी माहौल मिलियो। डॉक्टर शाद साहब जी परवरिशूं आहिनि ऐं हुन सां गॾु हुनजो हमअसर जेको भाउ आहे डॉक्टर एहसान ऐं उनजी उन सां मुहबतूं आहिनि ऐं असांजूं बि उन सां ॿिन्ही सां अहिड़ियूं ई मुहबतूं आहिनि। ऐं रिज़वान तमामु मुख़्तसर अरसे में शाइरी, कालम खां पोइ कहाणी खां पोइ ख़ाका, मज़मून, उन खां पोइ स्टेज खां पोइ ॾिठो वञे त वरी पंहिंजो आर्ट्स काउंसिल जे अंदरि ॿियनि मुख़्तलिफ़ फील्ड्स जे अंदरि मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे अंदरि उन खां पोइ वरी पंहिंजो लिटरेरी फेस्टिवलनि जे अंदरि मुख़्तलिफ़ डॉक्यूमेंट्स जे अंदरि हुन जेको कमु कयो आहे मां सम्झां थो त मुख़्तसर अरसे में हुन तमामु वॾो कमु कयो आहे पंहिंजे हणा ऐं वणा ॾेई। ऐं इन ई कम जे बदौलत हुन इज़त माणी आहे, मनता माणी आहे, शोहरत माणी आहे। ऐं असांजूं दुआऊं, मुंहिंजूं दिली दुआऊं रिज़वान सां गॾु आहिनि ऐं हू ईअं जुग जुग जीअंदो रहे ऐं पंहिंजूं जेको आहे महिनतुनि सां कमु कंदो रहे। ऐं हिकु भेरो वरी दिलि जी अथाह गहराइनि सां आऊं खेसि अॼोके ॾींहं ते जनम ॾींहं जूं मुबारकूं ॾियां थो। तव्हांखे तमामु घणी मुबारकूं प्यारा रिज़वान।